अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां आलिया सन अब्बासी ऐं अव्हां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जियापे जे जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ अमरता पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे ही ॻोढ़ा दरअसल असां जूं मुर्कूं आहिनि। मां 3 ॿारनि जी माउ आहियां, जंहिंजूं उमिरियूं 14 साल, 12 साल ऐं 3 साल आहिनि। ताज़ो ई मूं पंहिंजे कॉलेज जी डिग्री मुकमिल कई आहे। जेको आख़िरी क्लास मूं वरितो हो सो समाजियात जो हो। उस्ताद जंहिं मुहबत सां पढ़ाए रही हुई तंहिं मूंखे हर हर सम्झायो पए त इंसानियत छा हूंदी आहे। सभ खां आख़िरी प्रोजेक्ट जेको हुन असांखे ॾिनो उहो मुर्क हुयो। सॼे क्लास खे उहो चयो वियो त असां ॿाहिरि वञूं ऐं कनि बि 3 माण्हुनि ॾांहुं निहारे मुर्कूं ऐं मोट में संदन रद अमल खे नोट करे अचो। मुंहिंजी तबियत ॾाढी सादी ऐं दोस्ताणी आहे। मां तक़रीबन सभिनी माण्हुनि खे ॾिसी मुर्कंदी आहियां ऐं सलाम कंदी आहियां। मूंखे लॻो उहा असाइनमेंट त माॻई मखणु आहे, चपटी वॼाए थी वेंदी। मार्च जी हिकु रोशन सुबुह जो मां, मुंहिंजो मुड़ुसु ऐं मुंहिंजो सभ खां नंढो पुटु खाधे जे हिकु दुकान ते पहुतासीं। असांजो ख़्यालु पंहिंजे नंढड़े पुट खे रांदि खेॾाइण जो हुयो ऐं मुंहिंजे मन में इहो ख़्यालु बि हुयो त मां पंहिंजे प्रोजेक्ट खे मुकमिल करण जी कोशिशि अॼु ई थी करे वठां। पहिरीं असां सोचियो त कुझु खाई वठूं ऐं उन खां पोइ ॿार खे रांदि रायूं था। मानी वठण लाइ असीं कतार में बीठल हुयासीं जो मूंखे लॻो त ॼण हर को पंहिंजी जाइ तां खिसकी रहियो हो। उहा हरकत मुंहिंजे मुड़ुस बि कई त मूंखे ॾाढी हैरत थी। मूं पोइ ते मुड़ी ॾिठो त मुंहिंजे अंदर में ॼणो डपु भरिजी वियो ऐं मूंखे सम्झ में अचणु लॻो त हू सभु छो परे थी विया हुया। सॼो माहौल बदबू सां भरिजी वियो हो, छाकाणि त मुंहिंजे पोयां 2 बेघर कुराड़ा खाधे वठण लाइ अची बीठा हुआ। मूं पंहिंजे पोयां बीठल नंढे कद वारे पोड़े ॾांहुं निहारियो जेको मुंहिंजे बिल्कुलु वेझो बीठो हुयो ऐं जंहिं मां बदबू जा ॼण उला निकिरी रहिया हुआ। पर हैरत अंगेज़ ॻाल्हि उहा हुई त संदसि आसमानी रंग जे अखियुनि में अजीब जोत हुई। मुख ते मुर्क हुअसि, जंहिंसां हुन मूंखे सलाम कयो, सुखी हुजी। दुआ कंदे हुन पंहिंजे हथ में जकड़ियल कुझु सिकनि खे वरी ॻणियो। संदसि पोयां बीठल थोरो ढिघेड़े कुराड़े अलाए छा भुणकियो। मूंखे लॻो त जेको ॿियो पोड़ो हुयो तंहिंजो ज़हनी तवाज़ुन ॼण ठीकु न हुयो ऐं हीअ आसमानी अखियुनि वारो कुराड़ो संदसि हमराह थियो बीठो हो। मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आया ऐं मां हुननि जे भर में ई बीठी रहियसि। काउंटर पोयां बीठल छोकिरीअ खां पुछियो, छा थो घुरिजेव? हुन वराणियो, सिर्फ़ु काफ़ी वठी सघूं था मिस। संदसि जुमिले में जेको दर्द हो सो पाण ॾांहुं छिकींदड़ हुयो। ॿाहिरि शदीद सीउ हुयो ऐं वटनि मुनासिब ओछण बि कोन हुया जो पाण खे सीउ खां बचाए सघनि ऐं शायदि उन करे हू अंदरि रेस्टोरेंट में थोरो वक़्तु गुज़ारणु पिया घुरनि त जीअं कुझु वक़्तु गरम रही सघनि। मूं ॼण उहो सभु कुझु महसूसु करे वरितो। अंदर में अलाए कहिड़ी कैफ़ियत जागी पियमि। हिकदमि अॻियां वधियसि ऐं आसमानी रंग जे अखियुनि वारे कुराड़े खे भाकुर में भरे वरितुमि। उहा ई घड़ी हुई जॾहिं मूंखे अहसासु थियो त रेस्टोरेंट में वेठल हर माण्हू मूं ॾांहुं निहारे रहियो हो ऐं मुंहिंजी हर हरकत खे जांचे रहियो हो। मां मुड़कियसि ऐं काउंटर पोयां बीठल नौजवान निंगरीअ खे 2 इज़ाफ़ी नाश्तनि खे अलॻि अलॻि प्लेटुनि में पेश करण लाइ चयो। मूं ॾिठो त हू 2 ॼणा हिकु कुंडायती टेबल चूंडे वञी वेठा हुआ। मूं नेरनि संदन मेज़ ते वञी रखी ऐं आसमानी अखियुनि वारे कुराड़े जे हथ ते हथु रखियुमि जेको ॾाढो थधो हो। हुन भरियल अखियुनि सां मूं ॾांहुं निहारियो, मुंहिंजे हथ ते थपकी ॾिनई ऐं चयाईं, धणी तोखे ख़ुशि रखे। मूं संदसि हथ जकड़े वरिता ऐं चयुमि, मां इहो तो लाइ न पई कयां, मां त उहो पंहिंजे रब लाइ पई कयां त जीअं तूं ना उमेद न रहीं। पंहिंजे पुट ऐं मुड़ुस ॾांहुं मोटंदे मूं रोई रही हुअसि। जॾहिं मां पंहिंजे मुड़ुस जे भरिसां कुर्सीअ ते वेही रहियसि त हुन हिकु वसी मुर्क आछी ऐं चयाईं, धणीअ उन करे ई त तोखे मूंखे ॾिनो आहे त जीअं मां सदाईं पुरुमीद रहां। असां ॿिन्ही हिक ॿिए जा हथ झले वरिता ऐं अलाए कहिड़ो सुकून जो अहसासु असांखे घेरे वियो। कॉलेज मोटियसि ऐं पंहिंजे आख़िरी क्लास ते पंहिंजो प्रोजेक्ट जॾहिं टीचर जे हवाले कयुमि त हुन पढ़ण खां पोइ पुछियो, मां मुहबतुनि जो उहो किसो ॿियनि खे ॿुधाए सघां थी?
मूं झुकियल कंध सां हा कई। हुन पढ़णु शुरू कयो, पढ़ंदी बि रही ऐं रोंदी बि रही। संदसि आख़िरी जुमिलो मूंखे यादि आहे। हुन चयो, ही ॻोढ़ा दरअसल असां जूं मुर्कूं आहिनि। कहाणी मुहबत बि कंहिं दुआ खां घटि न आहे। 15वीं सदीअ में न्यूमबर्ग जे वेझो हिकु नंढड़े ॻोठ में हिकु कुटुंब रहंदो हो, जंहिंमें 18 ॿार शामिल हुआ। खाधे जे मेज़ ते ॿारनि जे हुन हुजूम खे ख़ुराक पहुचाइण लाइ संदन पीउ डेवरर खे शदीद महिनत करणी पवंदी हुई। हू पेशे जे लिहाज़ खां हिकु सोनारो हुयो ऐं तक़रीबन 18 कलाक कमु कंदो हो। तंहिंखां सवाइ बि हू मुख़्तलिफ़ कमु कंदो हो त जीअं घर जो चरखो हलंदो रहे। संदसि हयाती ॾाढी तकलीफ़ में गुज़री रही हुई। 18 ॿारनि मां 2 पुटनि अलबरीख़त ऐं अल्बर्ट जे ज़हन में हिकु ख़्यालु आयो। हिननि जी ख़्वाहिश हुई त हू पंहिंजी ज़हानतुनि खे आज़माइण लाइ आर्ट जी तालीम हासिलु कनि, जेका न्यूमबर्ग में हासिलु थी पई सघी। पर खेनि ॼाण हुई त हुननि जो पीउ संदन तालीम जो भार खणण जे लाइक़ु न हुयो। हू हुन ॻोठ में ई ॾुखियाईअ सां गुज़रान कंदा हुआ त संदन पीउ खेनि किथां न्यूमबर्ग जहिड़े शहर में मोकिले पियो सघे। राति जो पंहिंजे पुरहुजूम बिस्तरनि ते लेटंदे ॿिन्ही ॿारनि हिकु फ़ैसिलो कयो। हिननि सोचियो त अखर भोरी कयूं था। जेको हाराईंदो उहो ॻोठ जे भरवारी खाण में वञी पोरियो कंदो ऐं पंहिंजे भाउ जी माली मदद कंदो त जीअं उहो तालीम हासिलु करे सघे। पोइ जॾहिं उहो भाउ 4 साल पूरा करे तालीम मुकमिल कंदो त पोइ पोरियो कंदड़ भाउ जी मदद कंदो त जीअं उहो बि तालीम हासिलु करे सघे। हाणे जे उनखे पंहिंजे हुनर जे करे कुझु अहिड़ो वसीलो मिली वियो जंहिं मां कमाई करे सघे त ठीकु, न त बहरहाल खाण में पोरियो करे बि तालीम हासिलु कयल भाउ ॿिए भाउ जी तालीम पूरी कराईंदो। हिननि आचर जे ॾींहुं सुबुह जो अखर भोरी कई। अलबरीख़त डेवरर उहा अखर भोरी खटी ऐं न्यूमबर्ग रवानो थी वियो। अल्बर्ट ख़तरनाक खाणियुनि में कमु करणु शुरू कयो ऐं ईंदड़ 4 साल पंहिंजे भाउ जी तालीम हासिलु करण में मदद कयईं, जंहिंजो कमु पंहिंजे इदारे में मिसाल जोॻो हुयो। संदसि हथ जो हुनुर, काठ ते कारीगरी ऐं कैनवास ते आयल जो कमु पंहिंजे केतिरनि उस्तादनि खां बि वधीक हसीन हो। जॾहिं हुन पंहिंजी तालीम मुकमिल कई ऐं पंहिंजे कम जे करे सुठा पैसा कमाइण लॻो, जॾहिं उहो फ़नकार पंहिंजे ॻोठु वापसि मोटियो त संदसि कुटुंब हिन जे अचण जी ख़ुशीअ में हिकु ज़बरदस्त दावत रखी। बहितरीनु मानी ऐं मौसीक़ीअ जी महफ़िल खां पोइ अलबरीख़त पंहिंजे ख़ासि महिमान वारी कुर्सीअ तां उथियो ऐं पंहिंजे भाउ जे मान में जाम बुलंद कंदे संदसि क़ुर्बानियुनि जो ज़िक्र करणु लॻो। हिन पंहिंजी ॻाल्हि जी पुॼाणी हिन ॻाल्हि ते कई, ऐं हाणे मुंहिंजा भलारा भाउ अल्बर्ट, तुंहिंजो वारो आहे त तूं न्यूमबर्ग वञ ऐं पंहिंजी ख़्वाब जी तकमील कर, ऐं मां हाणे तुंहिंजे लाइ पोरियो कंदुसि। सभिनी जूं अखियूं अल्बर्ट ॾांहुं खजी वियूं, जेको मेज़ जे परां ई कुंड ते वेठल हुयो। संदसि अखियुनि मां ॻोढ़ा ॻड़ी रहिया हुआ ऐं मुंहुं पीलो पइजी वियो हुउसि। ॾुख विचां पंहिंजो कंधु लोॾींदे ऐं रोअंदे हुन वरजायो पए, न न न न। आख़िरकार पंहिंजो पाण ते ज़ाब्तो आणींदे हुन पंहिंजे गलनि तां ॻोढ़ा उघिया, डिघी मेज़ ते हिकु निगाह विधाईं ऐं उन्हनि चहिरनि खे ॾिठाईं जंहिं सां हुनखे शदीद प्यारु हो, ऐं पोइ पंहिंजे हथनि खे गलनि ते वेझो आणींदे आहिस्ते चयाईं, न मुंहिंजा भाउ, मां न्यूमबर्ग नथो वञी सघां। ॾाढी देरि थी चुकी आहे। ॾिस, खाण में पोरियो करण वारनि उन्हनि 4 सालनि मुंहिंजे हथनि जो छा हाल कयो आहे। मुंहिंजे हथनि जे हर हॾी घटि में घटि हिकिड़ो भेरो ज़रूरु भॻी आहे, ऐं हाणे त मूंखे संदनि जे सूर जी तकलीफ़ एॾी वधी वई आहे जो मां तुंहिंजे ख़ुशीअ जो जाम बि पंहिंजे हथनि में झले नथो सघां। मां पेन या बुर्श खे कीअं झले सघंदुसि। न मुंहिंजा भाउ, मूंखे ॾाढी देरि थी वई आहे। तक़रीबन 450 साल थी चुका आहिनि। अलबरीख़त डेवरर जा हज़ार शाहकार वाटर कलर, चारकोल, काठ जी घड़ाई ऐं पितल जी नक्शकारीअ सां दुनिया जे अहम तरीन अजाइब खाननि में मौजूदु आहिनि, पर सॼी दुनिया अलबरीख़त डेवरर जे कम खे 2 हथनि जे हिकु नक्श सां ॼाणे सुञाणे थी, जेको सॼी दुनिया में मुख़्तलिफ़ घरनि जे ड्राइंग रूमनि में ऐं ऑफ़िसुनि जे भितियुनि ते लॻल आहे। हिन पंहिंजे दिलि जे दर्द सां
पंहिंजे भाउ जे हथनि जो चिटु चिटियो, जंहिंमें ॾुबरियूं आङुरियूं आसमान ॾांहुं खॼियल आहिनि, ऐं पंहिंजे शाहकार खे हुन हथनि हैंड्स जो नालो ॾिनो। उहा ॿी ॻाल्हि आहे त हिन ख़राज अक़ीदत खे माण्हुनि दुआईंदड़ हथनि जो नालो ॾिनो आहे। तव्हांजी निगाह जॾहिं बि उन इहे शाहकार ते पवे त उहो ज़रूरु यादि रखिजो त अहिड़नि हथनि खे को बि अकेलो नथो ठाहे सघे। उहे हथ खॼंदड़ दिलि जे दुआनि सां ठही सघनि था। कहाणी शादीअ जहिड़ो ॿंधणु को ॿियो आहे। उन राति मां जॾहिं घर मोटियुसि ऐं मुंहिंजी घरवारीअ राति जी मानी मेज़ ते रखी त मूं संदसि हथु झलियो ऐं चयुमि, मूंखे तोसां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। उहो माठ करे वेही रही। मूंखे संदसि अखियुनि में अलाए छो ॾाढो ॾुखु नज़र आयो। हिकदमि अलाए छा थी वियो, मुंहिंजो वात ॼणु खुलियो ई न पिए। पर मूंखे खेसि पंहिंजी सोच ॿुधाइणी हुई त मूंखे खांसि तलाक पई घुरिजे। मूं मौज़ूअ खे आहिस्ते आहिस्ते उभारियो। मुंहिंजनि अखरनि मथसि अलाए कहिड़ो असरु पिए कयो। हुन माठ करे मूंखे ॿुधो ऐं नरम आवाज़ में पुछियईं, तलाक छो? मूं संदसि सवाल खे लवाए छॾियो। जंहिं ॻाल्हि ॼणु खेसि कावड़ाए विधो। हुन थांव उछलाए छॾिया ऐं मूंखे रड़ करे चयाईं, तूं इंसान ई नाहीं। उन राति असां ॿिन्ही राति जो पाण में अखर बि न ॻाल्हायो। हूअ सॼी राति रोंदी रही। मूं ॼातो पिए त हूअ ॼाणणु घुरे थी त असांजी शादीअ खे छा थियो हो, पर मूं वटि खेसि मुतमइन करण लाइ को मज़बूत जवाबु त हो ई कोन। मां पंहिंजी दिलि जेन खे ॾेई चुको हुउसि ऐं हाणे मूंखे हिन सां कतई मुहबत कोन हुई। दिलि अंदरि ॾोह जे अहसास खे महसूसु कंदे मूं तलाकनामो तयारु करायो, जंहिंमें खेसि असांजो घरु, असांजी कार ऐं असांजी कंपनीअ जो 30% हिसो आया पए। हुन तलाकनामे ॾांहुं निहारियो ऐं उनखे टुकर टुकर करे छॾियईं। उहा औरत जंहिं मूंसां 10 साल गुज़ारिया हुआ, हाणे मूं लाइ अजनबी पई थी। मूंखे संदसि वक़्त ज़रियनि ऐं जवानीअ जे ज़ियानीअ ते कयास पिए आयो, पर मां हाणे छा पिए करे सघियुसि जॾहिं मूंखे जंहिं सां शदीद मुहबत थी चुकी हुई। आख़िरकार हुन मुंहिंजे साम्हूं रड़ियूं करे रुनो। मूंखे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो हो, संदसि अहिड़े अंदाज़ जो रोअणु मुंहिंजे लाइ राहत हो। तलाक ॾियण जो ख़्यालु केतिरनि ई हफ़्तनि खां मुंहिंजे मन में हो ऐं हालतुनि जे हिन रुख में त उहो वधीक मज़बूत बणिजी वियो। ॿिए ॾींहुं मां कम तां देरि सां मोटियुसि त ॾिठुमि हूअ टेबल ते वेठी कुझु लिखी रही हुई। मूं राति जी मानी कोन खाधी हुई। पोइ बि मां सिधो सुम्हणु हलियो वियुसि ऐं जल्दी सुम्ही पियुसि, छाकाणि त मूं जैन सां हिकु ज़बरदस्त मसरूफ़ ॾींहुं गुज़ारियो हो। राति विच में मां जेॾी महिल बि जाॻियुसि पए त ॾिठुमि पए त हूअ उते ई वेठी हुई ऐं कुझु लिखी रही हुई। मूंखे हाणे हुन जे रती भर बि परवाह कोन हुई। भली पई लिखे। मां कंध वराए वरी सुम्ही पियो हुउसि। सुबुह साण हुन तलाक बाबति पंहिंजूं शर्तूं मुंहिंजे साम्हूं रखियूं। खेसि मूंखां कुझु बि न पियो घुरिजे। बसि संदसि ख़्वाहिश हुई त खेसि तलाक खां पहिरीं 1 महीने जो नोटिस घुरिजे। हुन अर्ज़ु कयो हो त उन 1 महीने में असीं ॿई हिकु आम रवाजी हयाती गुज़ारण जी हर मुमकिन कोशिशि कयूं। संदसि सबबु ॾाढो सादो हो। हिन महीने में असांजे पुट जा इम्तिहान थियणा हुआ ऐं हुन न पिए चाहियो त असांजे पुट जो इम्तिहान असांजी शादीअ टुटण जे करे ख़राबु थिए। उहा ॻाल्हि मूं लाइ क़ाबिले क़बूल हुई, पर हुन हिकु ॿी ॻाल्हि लाइ बि फरमाइश कई हुई। हुन चयो हो त छा मूंखे यादि आहे त पंहिंजी शादीअ वारे ॾींहुं मां कीअं खेसि हंज में खणी शादीअ वारे बेडरूम ताईं पहुचायो हो। हुन उहो अर्ज़ु कयो त इहो सॼो महीनो मां रोज़ु खेसि पंहिंजे बेडरूम मां ॿाहिरें दरवाज़े ताईं खणी अचां। मूंखे त उहा चरी लॻी, ॾाढी खिल आयमि, पर पोइ पंहिंजनि आख़िरी ॾींहंनि जे साथ खे फज़ीलत सां गुज़ारण लाइ मूं संदसि उहा अजीब शर्त बि क़बूल कई। मूं जैन खे पंहिंजे ज़ाल जी तलाक बाबति शर्तनि जी ख़बर ॾिनी त हूअ ॾाढो खिली ऐं चयईं त माई चरी थी पई आहे। ॾाढी सख़्तीअ सां जैन इहो जुमिलो चयो। हूअ खणी छा बि करे, तलाक त खेसि थियणी ई आहे। जॾहिं खां मूं खेसि तलाक ॾियण जो सोचियो हो त अलाए छो मूंखे हुन सां गॾु गुज़ारण लाइ लम्हनि जी ज़रूरत ई कोन पई हुई।
हाणे जॾहिं हेतिरनि ॾींहंनि खां पोइ मां खेसि पंहिंजनि ॿाहुनि में खणी कमरे खां ॿाहिरि आयुसि त मुंहिंजे पुटु ताड़ियूं वॼायूं ऐं खिलियो त बाबा अम्मा खे हज में खयो पियो अचे। कमरे खां महिमान खाने ताईं, वरी ॿिए दर ताईं, वरी ॿिए कमरे जे दर ताईं तक़रीबन 15 मीटर मां खेसि ॿाहुनि में खणी घुमंदो रहियुसि। हुन पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियूं हुयूं ऐं मुंहिंजे कन में सरगोशी कंदे चयो हुआईं, असांजे पुट खे असांजे तलाक जी ख़बर न पवणु घुरिजे। घर जे दर तां हूअ बस पकड़ण लाइ बीही रही ऐं मां अकेलो ई पंहिंजे ऑफिस हलियो वियो हुउसि। ॿिए ॾींहुं हज में खणी हलण जो अमल कुझु सवलो थी वियो। खणी हलण दौरान मूंखे अहसासु थियो त मूं त केतिरनि ॾींहंनि खां खेसि ॾिठो ई कोन्हे। हूअ हिकदमि पोड़ी थी वई हुई। संदसि चहिरे ते गुंज पइजी विया हुआ ऐं संदसि वार अछा थी रहिया हुआ। असांजी शादीअ ॼणो खेसि पीड़े रखियो हो। हिकु लहज़े लाइ मूं सोचियो त मूं हिन सां छा करे छॾियो। चोथे ॾींहुं जॾहिं मूं खेसि हंज में खयूं त लॻुमि त ॼणो चाह मोटे पियो थो। हीअ उहा ई औरत हुई जंहिं पंहिंजे हयातीअ जा भरपूर 10 साल मूंखे ॾिना हुआ। 5 ऐं 6 ॾींहं बि मूंखे उहो ई अहसासु थियो त असांजी पंहिंजाइप वधे पई। मूं जेन खे हिन बाबति कुझु बि न ॿुधायो। लॻुमि पिए त महीनो ॼण की गुज़रियो। हर गुज़रंदड़ ॾींहुं मूंखे तलाक लाइ ताक़तवर बणाए रहियो हो। हिकु सुबुह जो उहा पाइण लाइ कपिड़नि जी चूंड करे रही हुई। केतिरा ई वॻा ॾिठा हुआईं, पर खेसि लॻो पिए त उहे सभु खेसि विकिरा थी रहिया हुआ। मूंखे अहसासु थियो त हूअ त वज़न में किरी पई आहे ऐं पोइ मूं सोचियो तॾहिं त मां खेसि एॾो सवलाईअ सां खणी सघां थो। ओचितो मुंहिंजे अंदर खे धकु लॻो त हुन पंहिंजे अंदर में केॾो न दर्द ऐं कावड़ लिकाए रखी आहे। लाशौरी तौरु मां अॻियां वधियुसि ऐं संदसि मथे खे छुयमि। तंहिं महिल ई असांजो पुटु आयो ऐं चयाईं, बाबा अम्मा खे कच्छ में खणण जो वक़्तु अची वियो आहे। हू रोज़ु पंहिंजे पीउ खे उहो अमल कंदे ॾिसंदो हो ऐं हिरी वियो हो। मुंहिंजी ज़ाल नंढड़े खे पाण ॾांहुं सॼो ऐं छिके भाकुर पाताईंसि। मूं पंहिंजो मुंहुं फेरे छॾियो त मतां हिन घड़ीअ मां कमज़ोर थी वञा ऐं तलाक बाबति पंहिंजो फ़ैसिलो बदिलाए न छॾियां। मूंखे संज में खयूं ऐं रोज़ु जीअं उन किर्त खे मुकमिल कयो। अॼु अलाए छो संदसि वज़न अञा बि हल्को पियो लॻो। आख़िरी ॾींहं ते जॾहिं मूं हुन खे पंहिंजनि ॿाहुनि में खयो त मां अलाए छो हिकु विख बि न पियो हली सघां। असांजो पुटु स्कूल वियो हो। मूं पंहिंजी ज़ाल खे ॿाहुनि में सघारो झलियो ऐं चयुमि, मूंखे कॾहिं ख़्यालु ई न आयो त असांजो उत्साह ख़तमु थी वियो आहे। मां ऑफिस वियुसि। कार मां ॿाहिरि निकितुसि ऐं बिना गाॾीअ जे लॉक कए अंदरि भॻुसि त जीअं मां पंहिंजो फ़ैसिलो न बदिलायां। डोड़ंदे ॾाका चढ़ियुसि। जैन दर खोलियो ऐं मूंखे चयो, सॉरी जैन, मूंखे हाणे तलाक नथी खपे। हुन मूं ॾे निहारियो। हैरत संदसि मुंहं ते वाज़िह हुई। मुंहिंजे निड़ खे चयाईं ऐं पुछियाईं, तोखे बुखार त न आहे? मूं संदसि हथु पंहिंजे पेशानीअ तां हटायो ऐं चयुमि, सॉरी जैन। चयुमि, न, मूंखे हाणे तलाक नथी खपे। मुंहिंजी शादीशुदा ज़िंदगी शायदि इन करे ख़राबु थी वई हुई जो असां हिक ॿिए ते ध्यानु न पिए ॾिनो। ऐं हाणे जॾहिं मूंखे उहो अहसासु थो थिए त मां खेसि शादीअ वारी ॾींहुं पंहिंजे हंज में खणी घर वठी वियो हुउसि त मूंखे मौत ताईं इहो साथ न टोड़णु घुरिजे। जेन ॼण जाॻी पई। हुन मूंखे चमाट वहाए कढी ऐं रोअण वेही रही। मां मोटी आयुसि। गुलनि जे हिकु दुकान तां पंहिंजे घरवारीअ लाइ गुलदस्तो वरितुमि। गुल विकिणंदड़ छोकिरीअ पुछियो त कार्ड ते छा लिखां। मां मुरकियुसि ऐं पाण लिखियुमि, मां सॼी उमिरि तोखे हंज में खणी हलंदुसि जेसीं ताईं मौत असांखे जुदा करे। उन शाम मां गुलनि साण घर पहुतुसि ऐं अलाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ मुंहिंजे मुख ते आसूदी मुर्क हुई। ॾाका चढ़ंदो डोड़ंदो वटसि वियुसि। हूअ बिस्तरे ते मुअल हुई। मुंहिंजी ज़ाल खे अलाए केतिरा महीना अॻु कैंसर थी हुई ऐं मां जेन जे हुस्न में एतिरो त मऊ हुउसि जो मूं मथसि को ध्यानु ई कोन ॾिनो। खेसि ख़बर हुई त उहा तमामु जल्दी मरी वेंदी ऐं तंहिं करे ई हुन असांजे पुट खे असांजे साथ जे टुटण खां बचाइण पियो घुरियो। पंहिंजे पुट जे साम्हूं हूअ मूंखे सदाईं लाइ हिकु वफ़ादार ऐं मुहबत कंदड़ मुड़ुसु साबित करे वई हुई।